अस्सलाम वालेकुम। वेलकम टू सालापट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण टियों प्रॉब्लम कंदासीं 4.3 मतलब चौथे चैप्टर जो टियों प्रॉब्लम। हिन में छा थो चए त हिकु 50 ग्राम मायो रखंदड़ गोली साण पाण डेटा भी लिखदा हलो। 50 ग्राम मास घणो आहे 50 ग्राम गोली 15 मीटर फी सेकंड जी स्पीड सां हाणे ही वेलोसिटी मिली हुई, इनिशियल वेलोसिटी करणी आहे 15 मीटर फी सेकंड जी स्पीड सां वारी जी कंहिं गुण में गिरी वञे थी ऐं 0.05 सेकंडनि खां पोइ थधी थी बीह रहे थी। टाइम भी मिली वियो 0.05 सेकंड। ठीकु आहे। ऐं बीह रहे थी त मतिलबु फाइनल वेलोसिटी छा हूंदी 0। ॿुधायो त गोली वारी जे गुण में केतिरो परे घिरी वञे थी। एस भी मालूम करणो आहे मतिलबु डिस्टेंस। ऐं ॿियो जेको आहे हुन में छा पाण खे मालूम करणो आहे वारी जो सरासरी ज़ोर केतिरो लॻे थो, एफ भी पाण खे मालूम करणो। ठीकु आहे। हाणे पाण सभिनी खां पहिरियों एक्सेलरेशन मालूम करे वठूं। छो हिन करे जो फोर्स मालूम करण में भी उनजो कमु हूंदो ऐं डिस्टेंस मालूम करण में भी उनजो कमु ईंदो। त सोल्यूशन में एक्सेलरेशन जो फार्मूलो छा आहे VF माइनस VI अपान T। ठीकु आहे। हाणे वैल्यू पुट कयूं। VF छा आहे 0 आहे ऐं VI छा आहे पाण वटि VI आहे पाण वटि 15 ऐं T घणो आहे 0.05 सेकेंड। हाणे 15 खे 0.05 सां वंड कंदासीं, जवाबु ईंदो पाण वटि 300 मीटर पर सेकेंड स्क्वायर। बाक़ी 300 जेको आहे माइनस में हूंदो, छो जो तेज़ी जेकी आहे हू घटि थी थिए, मतिलबु ढराई थी थिए, त हिन करे ही माइनस में थींदो, मतिलबु ही डेसिलरेशन आहे जंहिंखे पाण रिटर्डेशन बि चवंदा। ठीकु आहे। हाणे पाण फोर्स मालूम करे वठूं। ॿियो जेको पार्ट आहे F इज इक्वल टू MA। ठीकु आहे। हाणे मास पाण वटि घणो आहे, मास आहे पाण वटि 50 ग्राम। 50 ग्राम खे पाण केजी में कन्वर्ट करे वठो त छा ईंदो 0.05 kg। हाणे हिते लिखी वठूं 0.05 kg ऐं एक्सेलरेशन घणी आहे ही माइनस 300। हिन खे ज़रब कंदासीं त पाण वटि जवाबु छा ईंदो, पाण वटि जवाबु ईंदो 15 न्यूटन। छो ही बस 0 वयूं ऐं मतिलबु ही वियो, 5 खे 3 सां ज़रब कयोसीं 15 आयो, बाक़ी ही माइनस में हूंदो। ठीकु आहे। छो माइनस में हूंदो, ही ॾिसो वारी जो सरासरी ज़ोर केतिरो लॻंदो, गोली ते वारी जो ज़ोर लॻे थो त मतिलबु हू ओपोजिशन में आहे, जेकी पाण हरकत आहे, जेकी स्पीड आहे हुनजी ओपोजिट में आहे, हुनखे धिको थी ॾिए जीअं हू बीहे। ठीकु आहे। हाणे पाण छा मालूम करणो, हाणे पाण डिस्टेंस मालूम करणो आहे। हुन लाइ पाण वटि फार्मूलो छा आहे, फार्मूला पाण वटि 2AS बराबरि आहे VF स्क्वायर माइनस VI स्क्वायर जे। सही आहे। हाणे पाण सिर्फ़ु S मालूम करणो आहे डिस्टेंस, त ही 2A हिन साइड शिफ्ट थी वेंदा, त हिते ज़रब था थियनि त हेॾे वञी छा थींदा माइनस थींदा, वंड थी वेंदा, हेॾे ज़रब त हेॾे अची छा थींदा वंड थी वेंदा। 2A सही आहे। वैल्यू पुट कयूं। फाइनल वेलोसिटी पाण वटि छा आहे, फाइनल वेलोसिटी आहे 0 ऐं इनिशियल वेलोसिटी 15 आहे। ठीकु आहे। 15 जो स्क्वायर। एक्सेलरेशन पाण वटि घणी आहे 300। ठीकु आहे। हाणे हिनखे सिंप्लीफाई करण खां पोइ पाण वटि जेको आहे डिस्टेंस मिलंदो, डिस्टेंस पाण वटि मिलंदो 0.37 मीटर, मतिलबु जेकी गोली आहे हू 0.37 मीटर हुन गुण जे अंदरि लही वेंदी। ठीकु आहे।
उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।